सेवण शरीफ रिपोर्ट हाकिम अली बुर्दी। सेवण शरीफ जे भरिसां ॻोठ भूरो ख़ान छुट्टो में मरहूम भूरो ख़ान छुट्टे जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु सिकंदर ख़ान छुट्टे खे छुटा बिरादरी जो पग पारायो वियो। तफ़सील मूजिब सेवण शरीफ जे भरिसां ॻोठ भूरो ख़ान छुट्टो में मरहूम भूरो ख़ान छुट्टे जी वफ़ात खां पोइ संदसि पगदार पुटु सिकंदर ख़ान छुट्टे खे छुटा बिरादरी जो पग जो दस्तारबंदी थियो, जंहिंमें पहिरियों वर सैयद शाहनवाज़ शाह जिलानी ऐं ॿियो वर सरदार हाजी मौला बख्श बुर्दी ॾिनो। उन खां पोइ ॿियनि बिरादरी जे चङनि मुड़सनि रईस लखमीर बुर्दी, रईस मूसो ख़ान पंवर, अमीन पंवर, हसन गांइचो, सोन ख़ान गांइचो, सैफुल्ला ब्रोही, दोस्त अली ब्रोही, डॉक्टर शहजाद लाखो, मुस्तफ़ा पंवर, सहाफ़ी हाकिम अली बुर्दी ऐं छुटा बिरादरी जे माण्हुनि सिकंदर ख़ान जो नंढो भाउ होत ख़ान छुट्टो, फतेह मोहम्मद छुट्टो ऐं इदरीस ख़ान छुट्टो ऐं ग़ुलाम नबी छुट्टो, बसरुद्दीन छुट्टो, शफ़ी मोहम्मद छुट्टो वर ॾिनो। उन खां अलावा ॿियनि माण्हुनि पिणु शिरकत कई।